अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवानी से रहा है SS न्यूज़ या वहाँ आयशा सजाद। नाज़रीन सबका पहला हिट नज़र हेडलाइंस थे। आज़ाद कश्मीर शेखुपुरा में रोड हादसों ते हम मुसाफिर मौके ते फोत। कोटली में ज़ायरीन सां भरियल बस खाही में किरी पई, नव मुसाफिर फोत थी विया। रेस्क्यू ज़रियन मूजिब बस में 35 खां वधीक ज़ायरीन सवार हुआ। कंदगोट भरिसां साकी मोड़ ते भोसां भरियल ट्रक ॿिनि रिक्शाउनि मथां कल्टी। 4 ॼणा मौके ते फोत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सेठार जा भरिसां बोस्ता रोडा वासी नौजवान मुबैना तौर सखर मां अगवा। 50 लाख रुपया भुंग तलब, वारिस परेशान। IG सिंध खां नोटिस वठी मुख़फ़ी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। न्यू सैदाबाद भरिसां बाईपास ते अणॼातल गाॾी जे टक्कर में पेनू फ़क़ीर चिभाट जी फोत। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, लाश जी सुञाणप न थी सघी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।